बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ के प्रोग्राम लार सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, दरिया न्यूज़ की हमेशा इहा कोशिश रही है तो वो आवाम के मसलन के तव्हांजे आॾो पेश करे। तो इन वक्त मां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब के ॿाहिरां वेठो आहियां, स्टूडियो खां ॿाहिरि, जिते अॼु कुछ अहिड़ा माण्हू मुंहिंजे सां गॾु वेठा आहिनि पिया जेके काफ़ी वक्त खां वठी एहतजाज कनि था। संदन एहतजाज छाजे लाइ आहे इहो सभु कुझु उन्हनि जी ज़बानी तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। इन वक़्तु मूंसां एहतजाज कंदड़ हिकिड़ो मुज़ाहिरे वारो वेठल आहे, हू पंहिंजो तारुफ़ बि पंहिंजो पाण कराईंदो। मां सम्झां थो तव्हां उनखे सुठे नमूने सुञाणींदा आहियो, पर उनजो छा जाइज़ मुतालबो कहिड़ो आहे, छाजे करे हू हिते वेठा आहिनि ऐं कॾहिं खां वठी वेठा आहिनि, इहो अचो त उन्हनि खां इहे सभु कुझु मालूम कयूं था पिया। साईं, तव्हां घणा ॾींहं थी विया आहिनि तव्हां हिते वेठा आहियो ऐं तव्हांजो मुतालबो छा आहे? आख़िर कहिड़ो सबबु आहे जो तव्हां हड़ताल ते वेठा आहियो? असांजो इहो ई मुतालबो आहे। सभ खां पहिरियों त मां तव्हां दरिया न्यूज़ तमामु कश्मीर जे नुमाइंदे सलाम पेश कयूं था, जेको हर ॾुखे वक़्त में सभ खां पहिरियों तव्हां सहाफ़ी ईंदा आहियो, ग़रीबनि जो आवाज़ु आला मक़दारनि ताईं पहुचाईंदा आहियो। मतिलबु इहा त असांजो इहो ई आहे त तक़रीबन चेयरमैन मीर इसरार अहमद ख़ान खोसो जॾहिं चेयरमैन हो कश्मीर टाउन जो, उन ॾींहुं हिन ग़रीबनि खे जिन रोज़गारूं ॾिना आहिनि, 4 महीना थी गुज़रिया आहिनि। जेको नओं TMO ऐं AC जेको कश्मीर आया, हिन ग़रीबनि जूं पघारूं बंदि कया आहिनि। हिननि जे घरनि में फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारनि था, हे ख़ुदकशी करण लाइ मजबूर आहिनि। असीं आला हुकाम ऐं जेका बि पाकिस्तान पीपल पार्टी जो चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो साहब ऐं साईं वज़ीर अल्लाह शाह साहब खे असां अपील कयूं था ऐं साईं नासिर अली शाह खे अपील कयूं था फौरी हिननि जा मसइला हल कया वञनि, ताकी हिन ग़रीबनि जे घर में जेको फाका कशी जी ख़ुदकशी करण लाइ मजबूर हिननि जे घर जो चुल्हो ॿले। ॿियो ॻाल्हि असांजो इहो बि आहे, जॾहिं सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो आयो त कश्मीर में असां प्रेस क्लब ते हिते ई वेठा हुआसीं। कॾहिं निसार खड़ो खे हुन रस्तनि सां टपायो वियो, कॾहिं हुन रस्तनि खां टपायो वियो। हिन ग़रीब मारूड़ा कॾहिं हुन ते धिका खाईंदा रहिया, कॾहिं देरा मोड़ ते धिका खाईंदा रहिया, कॾहिं हुन चौक ते धिका खाईंदा, पर हिननि खे सही बि न ॿुधायो। नाज़रीन, आम तौर ते पीपल्स पार्टी लाइ असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त हीअ अटो अझो ऐं पंहिंजो रोज़गार ॾियण जे लाइ हिननि जो माटो आहे त भई असां आवाम जी ख़िदमत कंदासीं। जीअं हिननि जो अॻवान पंहिंजो शेरू जखरानी ॿुधाए पियो कामरेड त भई निसार खोड़े खे कॾहिं मुख़्तलिफ़ रस्तनि खां हितां गुज़ारियो वञे पियो, त जीअं उहो न ॾिसी सघे त पीपल्स पार्टी जा वर्कर एहतजाज कनि था। इन बारे में शेरू खां वधीक पुछूं था, आख़िर उहो केरु हुयो जेको निसार खोड़े खे हितां पंहिंजो तव्हांजे साम्हूं न पियो आणे ऐं हू लिका में हुनखे हितां गुज़ारे करे कंहिं ॿी धुरनि ॾे वठी वञनि पिया? जी साईं, असां इहो ई असांजो हुयो जेको पंहिंजो पाकिस्तान पीपल पार्टी तालके सदर एजाज़ सोलंगी जेका हिन वर्करनि जॾहिं आयो त हिन वर्करनि खे धिका बि ॾिना विया। असां इन ॻाल्हि जी बि मज़म्मत कयूं था ऐं सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ऐं आला क़यादत को इहो अपील कयूं था फौरी नोटिस वञे। छो असां ही पीपल्स पार्टी जा वर्कर इन्हनि जे ऑफिसनि जे अॻियूं अगरि हिन जे अॻियूं एहतजाज न कंदा, कंहिंजे अॻियां कंदा? अॼु बि पंहिंजे पीपल्स पार्टी जे कश्मीर ज़िले में ताक़तवर हूंदे बि MP MLA बि असांजा आहिनि। अॼु मियां मोहम्मद सुमरो गुज़रे थो त हिकु वर्कर बि हिते रोड ते न ईंदो, न हुनजे अॻियां ईंदो, छो त हू असांजो मुखालिफ़ आहे। हमेशह ई पाकिस्तान पीपल पार्टी जो ब्यूरोक्रेट हमेशह मुखालिफ़ रही आहे। अॼु जेको TMO ऐं जेको पंहिंजो AC कश्मीर आहे, हू पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे अॼु बि पघारूं ॾियनि था। जेके इसरार अहमद खोसे जा रखियल माण्हू आहिनि, उनखे अॼु बि पघारूं जारी आहिनि। सिर्फ़ु 15 खां वठी 20 जेका कारकुन आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। आख़िर छो? इन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे? इन्हनि जो इहो ई ॾोह आहे जो ही पाकिस्तान पीपल पार्टी जा पुराणा ऐं सचा वर्कर आहिनि, जो इहो ॾोह बि आहे, ॿियो हुनजो का बि ॾोह न आहे। नाज़रीन, तव्हां शेरू भाई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त असां सां पीपल्स पार्टी जे वर्कर हुजण जे करे माटेली माओ वारो सलूक कयो वञे थो पियो। असांखे असांजो जेको हक़ आहे उहो नथो मिलियो। ॿियो हिकिड़ो जियालो जानसार साईं कादिर नसीरानी साहब मूंसां गॾु वेठल आहिनि। उन्हनि खां पुछूं था त आख़िर छा पीपल्स पार्टी जी क़यादत पंहिंजे नारे खे भुली वई आहे, या हाणे पीपल्स पार्टी वटि उहो वर्कर जी का हैसियत न आहे, जंहिंजे करे ही जेके टाउन कमेटी जी तमामु हिकिड़ी पंहिंजो ईअं खणी चइजे आम नौकिरी आहे, उनजी बि पघार हिननि खे पीपल्स पार्टी नथी ॾिए। त आख़िर उहा कहिड़ा सबब आहिनि? छा पार्टी हाईजेक थी चुकी आहे या हिननि जूं भर्तियूं गैर क़ानूनियूं? इन बारे में साईं कादिर नसीरानी खां पुछूं था, संदत छा चवणु आहे? जी, अल्लाह तव्हांजी महिरबानी। जेको असांजा दोस्त वेठा आहिनि, जेको आहे लीगल भर्ती आहे, अनलीगल न आहिनि। 4 साल थी विया आहिनि तनख़्वाहूं खणनि पिया। 4 साल वॾो पीरियड आहे। जॾहिं अॼु हिननि खे डॉक्यूमेंट हिननि जेके जमा कराया, जेके नथा मञनि, उहा हिकिड़ो अलहदा ॻाल्हि आहे। लेकिन हे ग़रीब अबोज माण्हू हिननि 4 साल कमु बि कयो आहे, सैलरी बि वरिती आहे, जेके बैंकनि जे थ्रू वरिती आहे। ईअं न थिए फराड ते वेठा आहिनि। असां पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ु न वेठा आहियूं।
असां हिननि दोस्तनि सां गॾु इन जे लाइ वेठा आहियूं त हिननि जूं नौकरियूं ऐं हिन जा तनख़्वाहूं बहाल कया वञनि। इन वक़्तु तव्हां पार्टी जे ख़िलाफ़ु न आहियो, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। तव्हां हिन वक़्तु वेठा आहियो TMO जो ख़िलाफ़ु ऐं AC जे ख़िलाफ़ु, एडमिनिस्ट्रेशन जे ख़िलाफ़ु वेठा आहियो। आख़िर तव्हांजी पार्टी इन बारे में तहरुक छो नथी वठे? आख़िर पार्टी जो हिन वक़्तु जेको बलदियाती वज़ीर आहे उहो बि पीपल्स पार्टी जो आहे। आख़िर उन ते या तव्हांजी ॻाल्हि नथी वञे या तव्हां पंहिंजो केस सुठे नमूने उन्हनि जे साम्हूं पेश न करे सघिया, इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? सर इहो कमु जेको आहे इहो केस मुंहिंजे ज़िले सदर जो आहे, उहो ई आला अहदेदारनि तक पहुचाए सघे थो। असांजो ज़िले सदर ई उते डिस्कशन करे सघे थो, उन्हनि सां ॻाल्हाए सघे थो, आगाह करे सघे थो। छो जो अॻु में बि हिते ज़िले सदर असांजो आयो, उन चयो त मां तव्हांजूं ॻाल्हियूं पहुचायूं आहिनि, लेकिन निसार अहमद खोड़ उहा शाही खे वाइखो करे छॾियो त मूंखे ख़बर ई कोन्हे तव्हांजे मसइले जी। त पोइ असां छा सम्झूं त असांजे मोहतरम ज़िले सदर असांजी ॻाल्हि मथे तक न पहुचाई आहे। जेको उन्हनि जो कमु आहे उहो कनि, जेको असांजो कमु आहे असां कंदासीं। पार्टी जे न कल्ह असां मुखालिफ़ हुआसीं न अॼु मुखालिफ़ आहियूं। असांजी अपील आहे ज़िले जे उहिदेदारनि खां, MPs MLAs खां, हीअ जेके ग़रीब वेठा आहिनि, महिरबानी करे हिन जूं नौकरियूं बहाल कया वञनि। आख़िर नाज़रीन तव्हां ॿुधो त ज़िले सदर हिकु दफ़े हिते अची करे हिन उहिदे हिते पंहिंजो मुज़ाहिरीन खे दिलासो ॾिनो, आसिरो ॾिनो त मां तव्हांजी ॻाल्हि हाई कमान ते पहुचाईंदुसि, पर अॼु उहा ॻाल्हि बि पंहिंजो वाइकी थी चुकी आहे। उहो खणी चइजे भरम बे न रहियो त निसार खोड़े बाक़ाइदा चई छॾियो त भई ज़िले सदर मीर गुल मोहम्मद ख़ान जखराणी इहा ॻाल्हि असां ताईं न पहुचाई। छा गुल मोहम्मद ख़ान हिन माण्हुनि खे दिलासो ॾेई करे सिर्फ़ु ख़ुशि करे हिननि जो एहतिजाज ख़तमु करायो, या निसार खोड़े गुल मोहम्मद ख़ान जी ॻाल्हि खे अहमियत न ॾिनी? इन बारे में कादिर नसीरानी खां ई पुछूं था त संदन छा चवणु आहे। साईं, जेकॾहिं असांजो मीर गुल मोहम्मद ख़ान जेकॾहिं कब्रस्तान जे नज़दीक खां गुज़री वञे, मां सम्झा थो जेकी दिलि सां करे त मुर्दा बि उथी बीहंदा। शायदि मां सम्झा थो उन दिलि सां कमु न कयो आहे असां जीअलनि जो। हमेशह ई ख़ान साईं जेको आहे त कोशिशि करे असांजे वर्करनि जे नेचर खे, उन्हनि जी तबियत खे, पीपल्स पार्टी जी कल्चर खे मां सम्झा थो सम्झी शायदि न सघिया आहिनि। हिकिड़ो असां जनरल सेक्रेटरी आहे, उहो ग़लति गाइड करे रहियो आहे। गुल मोहम्मद ख़ान जी शख़्सियत ते का बि शक कोन्हे, उहो सिधो ऐं मोतबर इंसानु आहे। पर असांखे तकलीफ़ आहे जो ख़ान साईं कल्ह वर्करनि खे धिका मिलिया आहिनि, उते हथियार सिधा कया वर्करनि ते, माण्हुनि उन्हनि ते बि हिन टाइम ते का एक्शन न थियो आहे। छा हिकु माण्हू खे ठहण को वॾो मसइलो थोरी आहे ज़िले सदर लाइ? जेकॾहिं हीअ वर्कर वेठा आहिनि, छा हीअ ख़ान जा बचा न आहिनि? हे जेकॾहिं 2 मिंट हिननि ते नज़रसानी करे आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो नौबत ई न अचे आहे। नाज़रीन, तव्हां हिननि दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त छा पीपल्स पार्टी भुली वेठी आहे त भई मुंहिंजे आवाम जेके सिंध जी आवाम आहे, जंहिं पीपल्स पार्टी खे हमेशह सुरखरू कयो आहे, उन जा वर्कर पीपल्स पार्टी जा जियाला जेके जेलनि में बि विया, जन सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं, ऐं जेके माण्हू पीपल्स पार्टी खे पंहिंजे लाइ सभु कुझु सम्झंदा हुआ, उन्हनि जॾहिं बि पीपल्स पार्टी जे अॻुवान आहिनि, पीपल्स पार्टी जे रहनुमाउनि इन्हनि वर्करनि खे सॼो वर्कर पार्टी जी ज़ीनत हूंदा आहिनि त उहे पंहिंजो घर ॿार छॾे करे पार्टी खे लबेक चई करे पार्टी जे जलसनि ऐं जलूसनि में शिरकत करे पार्टी जे हर मिशन खे पूरे करण में वसां कीन घटायो। पर अफ़सोस सां चवणो पए थो पियो त कश्मीर जा ही जेके मुंहिंजे पोयां वेठल वर्कर आहिनि, जेके टाउन कमेटी जा मुलाज़िम आहिनि, टाउन कमेटी जी मुलाज़मत जे बारे में तव्हां सुठे नमूने ॼाणे सघो था त ही ग़रीब तबिके जे लाइ आहे, शहर जे लाइ आहे। बिल्कुलु ई असांजे टाउन कमेटी मां, असांजी कश्मीर टाउन कमेटी मां एॾी आमदनी पंहिंजो हर महीने थींदी आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध फंडिंग बि कंदी आहे जो हिननि ग़रीबनि जो घर सुठे नमूने हली सघे थो पियो। पर अफ़सोस आहे त वहीद डोमकी साहब के आख़िर उहा कहिड़ी मुश्किलात पेश अचे थी पई, या AC अयाज़ अहमद सूमरो साहब खे उहा कहिड़ी मुश्किलात आहे जो हिननि ग़रीबनि जो जेके आहे उंझायल चुल्ह आहे उहा छो नज़र नथी अचे? छा हिननि जे घर में बीमार जेके वेठल घर जा भाती आहिनि, छा उन्हनि जी बीमारी हिननि खे नज़र नथी अचे? छा हिननि खे गोरियुनि जी ज़रूरत न आहे? छा हिननि खे मानी जी ज़रूरत कोन्हे? छा हिननि जे बचनि खे तालीम जी ज़रूरत कोन्हे? आख़िर उहे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि 5000 8000 या 10000 सां उहे हासिलु करे सघनि था पिया, पर ही पंहिंजो हिननि जूं पघारूं बंदि हुजण जे करे ही पंहिंजो फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारनि था। आला अमलदारनि खां हिननि जो इहो ई मुतालबो आहे त ख़ुदारा असांजो हिननि तव्हां नारनि जी गूंज ॿुधो था पिया। शायदि लॻे थो त मुंहिंजो आवाज़ हिननि नारनि जे पोयां पीपल्स पार्टी जी सचाई ही जेके सचा आहिनि पीपल्स पार्टी सां यादि कराइनि था पिया त असां पार्टी अॼु बि बुख आयल आहियूं, असां भले बीमार हुजूं पर लेकिन पार्टी सां सचा आहियूं। हिननि जा नारा इन ॻाल्हि जी शाहिदी ॾियनि था पिया। वरी कंहिं ॿिए इशू ते तव्हांजे साम्हूं तव्हांजो मेज़बान हाकिम नसीरानी ॿीहर पेश ईंदो। तेसीं ताईं अल्लाह भाई।